यस हेठो टुबी आने निकलो बाहर। ठीक है हाँ ओके क्यों है क्यों है थोड़ा दाना ऊपर भी देखते जाना पीछे की तरफ। थोड़ा बुढ़े ही ना पानी में बस 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 ओके ओके अभी गले भर गई अदाकार सतार लाल साहब फिल्म जे सेट ते मौजूद आहे ही अदाकारा रूबी साहिबा पत्नी बजी रही आहे हे ज़फर कोकर साहब सूफ़ खा रहियो आहे शर्जील भा बीठो आहे ऐं ॾिसनि पिया अस्सलाम या अली मदद जी हसन जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली। दोस्तों जी तो असांजे क़ाबिल एहतराम असांजा पेरी प्यारा दोस्त असांजा खूबसूरत असांजा चेहरा खूबसूरत अदाकार पेरी प्यारा सब असां मौजूद आहियूं फिल्म जी सेट ते ऐं इंशाअल्लाह ही फिल्म ईद ते ईंदी KTN ते ऐं उनजी ज़ोर शोर सां रिकॉर्डिंग हली रही आहे ऐं ज़फ़र खोखर भी असांजो तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं हिन फिल्म में कमु करे आहे बिलाल खोखर साहब आहे ज़ुल्फ़कार ब्रदी आहे ऐं पंहिंजो नादर भी आहे मुमताज़ ख़ासकली राइटर भी आहे ऐं शीराज़ भी आहे असांजी शहरियार न त बाक़ी छा नालो छा शर्जील मेमण न शर्जील ॿियो आहे असांजो दोस्त अदाकार टांडियो इहो बि असांजी फिल्म में आहे रूबी अली हिन फिल्म जी डायरेक्टर आहे ऐं माशाअल्लाह कैमरामैन तमामु ख़ान साहब तमामु सीनियर ही रूबी अली भजन जो सीन करे रही आहे ॾिसी सघो था ये ड्रोन कैमरा ॾिसो था ये ड्रोन ऑपरेटर फिदा अचो कोशिश करे नदी वारो पासो अचिजो हाँ अचो क्यों फॉलो ड्रोन के फॉलो कजो पोते पोते बियो आउट था थी वञो सिमत बियो अरे ड्रोन खे तू आउट थो थी ड्रोन आउट था थी वञो हाणे अचो अॻिते कर थोड़ा पीछे जाके भाग हाँ अचो पर कमजोर आन दादा थोड़ा स्लो अचो बस अचो ओ किंग दादा क्या क्यों बियो बाइक वजे पोई अचो क्यों है दादा अचो आ जाओ ठीक है नेचुरल आयो अच्छा ये ड्रोन को आउट था आइए ये पोते आकाश पोते अच्छा आउट अरे चलो ठीक है ये मैं भी आउट करा ये दोस्तों ये माहौल ॾिसो था शूट जो परेशान ना वीडियो कोई न भरे समझे ना मुमताज़ परेशान है बाबा वीडियो हाली कोई न भरे भरे ही पाण तो यार दोस्तों समझ में नहीं अचे ॻाल्हि झले तो वीडियो न भरियो पाण भई बीठो